मेहर खामा के आगाह कंदा हलूं। मेहर वेझो मुबैना पुलिस मुक़ाबले दौरान बिन घुरबल ॾोहारनि खे ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार करण जी दावा कई वई आहे। घाड़ी लिंक रोड वटि पुलिस मुक़ाबले दौरान घुरबल जाबदार मीर मोहम्मद कलोई ऐं आशिक पंवर खे ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार करण जी दावा कई आहे। ॿ जवाबदार मौक़े तां फरार थियण में कामयाब थी विया आहिनि, जॾहिं त एसएसपी मूजिबि ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार थियल ॿिन्ही ॾोहारनि मथां पुलिस मुक़ाबले जो केस दाख़िल कयो वियो आहे। एसएसपी जो चवणु आहे त फरार थियल जाबदार जी गिरफ़्तारी लाइ कार्रवाइयूं जारी आहिनि। आगाह कई पिया। मेहर वेझो मुबैना पुलिस मुक़ाबले दौरान बिन घुरबल ॾोहारनि खे ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार करण जी दावा कई वई आहे। घाड़ी लिंक रोड वटि पुलिस मुक़ाबले दौरान घुरबल जाबदार मीर मोहम्मद कलोई ऐं आशिक पंवर खे ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार करण जी दावा कई वई आहे। ॿ जवाबदार मौक़े तां फरार थियण में कामयाब थी विया आहिनि, जॾहिं त एसएसपी मूजिबि ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार थियल ॿिन्ही ॾोहारनि मथां पुलिस मुक़ाबले जो केस दाख़िल कयो वियो आहे। एसएसपी जो चवणु आहे त फरार थियल जाबदार जी गिरफ़्तारी लाइ कार्रवाइयूं जारी आहिनि। मेहर वेझो मुबैना पुलिस मुक़ाबले दौरान बिन घुरबल ॾोहारनि खे ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार करण जी दावा कई वई आहे। घाड़ी लिंक रोड वटि पुलिस मुक़ाबले दौरान घुरबल जाबदार मीर मोहम्मद कलोई ऐं आशिक पंवर खे ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार करण जी दावा कई वई आहे। आगाह कई पिया। मेहर वेझो मुबैना पुलिस मुक़ाबले दौरान बिन घुरबल ॾोहारनि खे ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार करण जी दावा कई आहे। इन हवाले सां मेहर खां धरती टीवी न्यूज़ जो रिपोर्टर अब्दुल्ला सुमरो लाइन ते मौजूद आहे। जी अब्दुल्ला, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल। मेहर 20 सेक्शन थाने जी हद मेहर घाड़ी लिंक रोड ते पुलिस ऐं ॾोहारनि विच में मुबैना मुक़ाबलो थी पियो आहे। मुक़ाबले दौरान संगीन दौर में मुलविस 2 बदनाम जेके ॾोहारीनि खे पुलिस पारां ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार करण जी दावा कई आहे ऐं हथियार पिणु हथ करण जी दावा कई आहे, जॾहिं त ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार ॿिन्ही ॾोहारीनि जी सुञाणप आहे उहा मीर मोहम्मद कलोई आशिक पंवर तो थी वई आहे, जॾहिं त एसएसपी दादू इरफान सामू पारां ॿुधायो आहे त पुलिस जेका घाड़ी लिंक रोड ते गश्त करे रही त 4 ॾोहारी ॾोह जे इरादे सां बीठल आहे, जिन सां पुलिस जो मुक़ाबलो थियो आहे, जंहिंमें 2 जेके ॾोहारी आहिनि उन्हनि खे ज़ख़्मी हालत में पुलिस गिरफ़्तार करे हथियार हथ कया आहिनि, जॾहिं त ज़ख़्मी जेके ॿिन्ही ॾोहारियुनि खे इलाज लाइ मेहर तालुके अस्पताल में तिबी इमदाद ॾेई लाड़काना अस्पताल मुंतक़िल कयो आहे, जॾहिं त फरार थियल ॿिनि ॾोहारियुनि जी गिरफ़्तारी लाइ पुलिस पिणु मुख़्तलिफ़ हंधनि ते छापामारी गिरफ़्तार कोशिशूं करे रही आहे। जी ठीकु आहे, वरी महिरबानी तफ़सील ॼाणण जे लाइ।